हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी उन जी कैफियत शिद्दत इख्तियार वठी वई, तड़पण लगा, रोइण लगा। त बीबी साहिबा ढोलण लॻियूं। जॾहिं वादीअ जे विच में पहुचंदियूं हुयूं त वरी हज़रत इस्माइल खे वञी ॾिसंदियूं हुयूं। हज़रत बीबी हाजरा 7 भेरा सफ़ा ऐं मरवा जे विच में पाणी जे लाइ ढोलूं पातियूं। ऐं अल्लाह खे इहे ढोलूं, इहो हलण एतिरो त पसंदि आयो जो अल्लाह क़यामत ताईं जे लाइ मुस्लमाननि जे मथां, हज उमरे करण वारनि जे मथां सफ़ा मरवा जूं इहे 7 ढोलूं लाज़िम करार ॾेई छॾियूं। जॾहिं बीबी साहिबा थकी पयूं त रुअंदड़ ॿार हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम वटि अची वेठियूं ऐं छा थियूं ॾिसनि त हज़रत इस्माइल जे घोड़ियुनि नेड़ियुनि जी रगड़ जेका आहे उन्हनि सां चश्मो फुटी वियो। बीबी साहिबा उनखे बनूं ॾियण लॻियूं। उन चश्मे जो पाणी पलटण लॻो त पाण फरमाइण लॻियूं ज़मज़म भी भी। ऐं इन पाणीअ खे अल्लाह तबारक व तआला पूरी दुनिया जे लाइ बरकत वारो बनाए छॾियो। अल्लाह तबारक व तआला इन ज़मज़म खे क़यामत ताईं जे लाइ क़ाइम फरमाए छॾियो।